असां हूंदासीं अवां सां गॾु हर आचर ते अवां जे इलाइक़े जे अहम मसइलनि ते रोशनी विझंदड़ सियासी समाजी अॻुवाननि तोड़े सीनियर सहाफ़ियुनि सां गॾु ॾिसण न विसारींदा प्रोग्राम इलाइक़ाई मसइला सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध अजरक न्यूज़ ते। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां हवान जो पंहिंजो मेज़बान रुज़ान तईम। अॼु इलाइक़ा मसइला प्रोग्राम में मौजूदु आहिनि मौजूदु शख़्सियतूं ॾखण खां सीनियर उस्ताद ऐं समाजी वर्कर मुख़्तियार अहमद शेख ऐं ॾखण दुकानदार एसोसिएशन सिटी ॾखण जा सदर जमील अहमद शेख। अचो त उन्हनि सां उन्हनि जे इलाइक़े जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं मुख़्तियार अहमद शेख, सर जमील, तव्हांजो मां थोराइतो आहियां जो तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं असांजे प्रोग्राम में शरीक थियो। साईं मुख़्तियार अहमद शेख, सभु खां मां तव्हां पहिरियों इहो सुवालु पुछा कंदुमि त कोरोना वायरस जे दौरान जेके स्कूल बंदि रहिया उन सबबि शागिर्दनि जी तालीम ते कहिड़ा असरात पिया आहिनि? बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त सिंध अजरक न्यूज़ ऐं रिज़वान थईम साहब ही जेको तव्हां प्रोग्राम शुरू कयो आहे इलाक़ाई ऐं हफ़्तेवार, असां तव्हांखे हिन प्रोग्राम में चऊं था ऐं इहो साराग जोॻो अमल आहे जो तव्हां इलाइक़े जी ख़बरूं तव्हां ऐवान ताईं पहुचायो था ऐं माण्हुनि जे मसइलनि में दिलचस्पी वठो था। इहा तव्हांजी वॾी महिरबानी। जेतिरे क़दुरु तव्हां चओ था त कोरोना वायरस जा तालीम ते असरात तव्हां ॾिठो, मीडिया शाहिद आहे ऐं तव्हां गवाह हो त गुज़िरियल साल बि माना शागिर्द असांजा जेके आहे स्कूलनि खां महरूम रहिया ऐं उहे महरूम रहिया जेके असांजे पसकर्दा या ॿाहिराड़ी जा ग़रीब तबिके जा शागिर्द आहिनि ऐं उन्हनि शागिर्दनि खे स्कूल खां परे रखियो। मञूं था त हीअ ख़तरनाक वबा ज़रूरु आहे, पर उन जे लाइ गवर्नमेंट जे तरफ़ां इहे उपाउ न वरिता विया त उन्हनि खे जेको आहे SOPs तहत अमल करे ऐं उन्हनि खे जेको आहे उन मातहत इदारनि खे खोले उन्हनि खे उहे सहूलियतूं ॾेई करे उन्हनि खे स्कूल में आंदो वञे शागिर्दनि खे त जीअं तालीम जेका आहे मुतासिर न थिए। तव्हां ॾिठो हूंदो त ॿाहिरिनि मुल्कनि में बि इहा वबा पखेड़ी, पर उन्हनि ते काबू पाए करे वरी साॻियो मोटी आया ऐं पंहिंजे इदारनि खे उन्हनि खोलियो आहे ऐं उते इदारा हलनि पिया। जहिड़ो की असांजे सिंध में आई आहे, तव्हां ॾिसो सियासी जलसा जलूस या काफ़ी जेके आहिनि उते कोरोना आहे ई न, काफ़ी मिराका था थियनि उते कोरोना आहे ई न। जेकॾहिं कोरोना आहे त स्कूल में आहे छा, हर घर में हर हंधि। असांजे सिंध में त मां ईअं थो चवां त हुकुमराननि खे हिकु कोरोना मस्जिद शरीफ़ में थी अचे, ॿियो स्कूल में थी अचे, बाक़ी ॿिए हंधि कोरोना नज़र नथी अचे। जेकॾहिं आहे त पोइ सभ ते पाबंदी हुजे। इहे सियासी मेड़ाका या जेके आम जॻह आहिनि उते जेके माण्हू गॾु वेहनि था, होटलूं भरियूं पियूं आहिनि, इस्पतालूं भरियूं पियूं आहिनि, तव्हां वञो ॾिसो उते काई कोरोना न आहे, सिर्फ़ु कोरोना जो इशू जेको आहे स्कूलनि में आहे। मञो था कोरोना आहे, ख़तरनाक वबा आहे, उन जे लाइ तव्हां उपाउ वठो, उन जे लाइ को हल कढो त जीअं असांजा बच्चा तालीम खां मुतासिर न थी सघनि। असांजा ग़रीबनि जा बच्चा आहिनि। हाणे तव्हां ॾिसो हिननि जेको आहे हिकु शेड्यूल ॾिनो आहे। हाणे शेड्यूल ॾिनो आहे त जेके 5 क्लास वारा 5 क्लास वारा उहे शागिर्द मंडे ते अचनि ऐं जेको आहे अंगारे ते जेको आहे 4थी क्लास जा अचनि। अहिड़े लिहाज़ खां जेको आहे 1 क्लास जा माना जेको आहे पहिरियों क्लास ऐं कच्ची क्लास जा उहे ख़म्स जुमे ते अचनि। हाणे मिसाल वठो त छा ही यूनिवर्सिटी जा शागिर्द आहिनि त जिन खे असां हफ़्ते जो कमु ॾियूं ऐं घरां लिखी करे खणी अचनि या उन ते अमल करे अचनि। हिकिड़ो उहो ॿारु आहे जेको असां वटि अचे थो त असां उनखे बिस्मिल्लाह रहमान रहीम चई करे चऊं था पुटु चओ त अल्फ अख बे बदक। हाणे उन खे असां हफ़्ते जो छा लिखी ॾियूं या उन ते उहो जेको आहे जंहिंखे ॻाल्हाइणु नथो अचे, जंहिंखे का सम्झ न आहे, जंहिंखे असां गॾु विहारे करे पंहिंजे मादरी ज़बान में उन को लफ़्ज़ था उचरायूं त पुट हीअं चओ। असां ख़ुदि ओस्ताद आहियूं ऐं उन्हनि खे असां सम्झायूं था भिक में विहारे, भर में विहारे। हुननि जी उमिरि जेका आहे 5 ईयर जा आहिनि, 4 ईयर जा आहिनि। हाणे हिननि 4 ईयर ऐं 5 ईयर वारे स्टूडेंट खे असां बचड़नि पंहिंजनि खे हफ़्ते जो कमु कहिड़ो ॾियूं? गवर्नमेंट असांखे ॿुधाए नी। उहे वरी हफ़्ते खां पोइ असां वटि ईंदा ऐं हफ़्ते में वरी उहो असांखे कमु करे अचे ॾेखारींदा। असां गवर्नमेंट खे गुज़ारिश था कयूं स्कूल खोलियो, SOPs तहत उन्हनि में बंदोबस्तु कयो, क्लासुनि जो बंदोबस्तु कयो,
उते जेको आहे उन्हनि खे जेके आहिनि मेडिसिन उहा मुहैया कयो, उनजे उपाव लाइ तव्हां तारुक वठो। स्कूलनि जी हालति ख़राबु लॻी पई आहे, कोई स्कूल जी तरफ़ अचण लाइ तयारु न आहे। स्कूलनि जा जेके आहिनि जेके स्कूलनि में उस्तादनि जी शार्टेज आहे, उहा जेको आहे गवर्नमेंट उनजे लाइ का उपाव नथी वठे। सिर्फ़ु प्राइवेट स्कूलनि जे लाइ, प्राइवेट स्कूल लाइ ईअं चवणु घुरिजे त जेको आहे सो सिर्फ़ु हुकूमत छड़ो ॾेखाव थी करे, सरकारी असांजा स्कूल बहितर आहिनि। SOPs जे तहत जेका गवर्नमेंट जी पॉलिसी आहे, गवर्नमेंट उन पंहिंजे पॉलिसी खे ई फॉलो नथी करे। वञनि स्कूलनि में ॾिसनि त छा SOPs ते अमल थिए थो या नथो थिए, उन्हनि खे मासिक आहे या न आहे। जेकी ग़रीब बहराड़ीअ जा ॿार जिन खे घरां ख़र्च ई नथी मिले, उहे काॾऊं जेको आहे सो मासिक वठी ऐं जेको आहे रोज़ मटींदा ऐं रोज़ नई मासिक ख़रीद कंदा। गवर्नमेंट खे हेॾा इदारा आहिनि, हेॾो गवर्नमेंट खे जेको आहे सो ॿाहिरनि मुल्कनि खां फंड्स मिलनि था, उहे छा ते ख़र्च था कनि? जेकॾहिं तालीम ते ख़र्च कनि त तालीम अॻिते ईंदी। असांजे इदारनि खे वेरीफाई कनि, जेके स्कूल हलनि था उन्हनि खे मटीरियल ॾियनि। असांजा ॿारनि खे स्कूल में बेंच कान्हे, असांजे ॿारनि खे स्कूल में अटैच बाथ न आहे, असांजे स्कूलनि जूं छतियूं तबाह थी चुकियूं आहिनि। असांजे स्कूलनि में कंहिं बि क़िस्म जो जेको आहे हैंड पंप न आहिनि, बिजलीअ जो बंदोबस्त न आहे। बाक़ी SOPs ते छा आहे? गवर्नमेंट खे घुरिजे त इन जे लाइ चूंडियल नुमाइंदनि खे इनखे घुरिजे, उन्हनि ते हक़ थो पहुचे, जिन खे असां हितां वोट ॾेई करे मोकिलियूं था त हीअ असांजा नुमाइंदा आहिनि ऐं हीअ असांजा जेके अॻुवान आहिनि। उन्हनि खे सोचणु घुरिजे त हीअ ग़रीबनि जा ॿार आहिनि जेके कल्ह असांखे वोट ॾिनो अथऊं ऐं इन्हनि जे वोट ते अॼु असां MP MLA थिया आहियूं, त इन्हनि जो बि असांजे मथां हक़ आहे त असां इन्हनि जे लाइ कुझु कयूं, त जीअं इन ग़रीबनि जा ॿार पढ़ी करे इन्हनि जो ईंदड़ नसुल जेको आहे कामयाबीअ जी तरफ़ वधे। न त तव्हां पाण ॾिसंदो त इहे असांजा ग़रीबनि जा ॿार जेके आहिनि, हिकु SOPs जे तहत अमल नथो थिए, ॿियो स्कूलनि में उस्तादनि जी शार्टेज, उनखां अलावा जेको आहे स्कूल महीनो खोलनि था, 2 महीना बंदि कनि था। असांखे त का ॻाल्हि सम्झ में नथी अचे। असां गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं त बेराए महिरबानी करे SOPs तहत स्कूल खोले, बच्चनि जी तालीम खे बचायो वञे, त जीअं असांजा नंढड़ा अॻिते हली करे पंहिंजे तालीम खे जारी रखनि। अॻे ई असांजे सिंध जी तालीम ॿियनि सूबनि खां पोइ ते आहे, पर जेकॾहिं इहो अमल जारी रहियो त अञा पोइ ते वेंदासीं। खुदारा असांजे बच्चनि जो तहफ़ुज़ फराहम करे ऐं उनजे SOPs तहत उनखे जेके आहे हर सहूलियत ॾेई करे उन्हनि खे जेको आहे सो अॻिते आंदो वञे, स्कूल खोलिया वञनि। ऐं इहो असां मुतालबो था कयूं ऐं इहो मुतालबो असां कंदा आया आहियूं। असां उन उस्तादनि मां आहियूं जेके उस्ताद तालीम ॾींदड़ आहिनि ऐं जेके उस्ताद बच्चनि खे पढ़ाईंदड़ आहिनि। असां अॼु बि गवर्नमेंट सां एग्री आहियूं त जेको गवर्नमेंट जो हुकुम हूंदो उहो असांखे क़ाबिल क़बूल आहे, पर स्कूल खोलिया वञनि त जीअं असांजा ॿार तालीम हासिल करे सघनि। जमील अहमद शेख साहब, सभा खां पहिरियों मां तव्हां इहो सुवाल पुछा कंदुमि, तव्हांजे इलाइक़े में जेके बदोमनी जेके लहर शुरू थी आहे उन हवाले सां तव्हां असां आगाह कजो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध अजरक न्यूज़ मोहतरम रिज़वान अली थईम साहब जिन जे तरफ़ां जेको इलाइक़ाई प्रोग्राम शुरू कयो वियो आहे, त जेके असांजा इलाइक़े जा मसइला आहिनि ऐवाननि ताईं तव्हां जेके पहुचायो था या जेके असां तव्हांखे ॿुधायूं था, उहो तव्हांजी महिरबानी आहे हिन प्रोग्राम करण जी। सभ खां पहिरियां मां इहो चवंदुसि त अमन अमान जी जेका सूरत हाल आहे त असांजे ज़िले में काफ़ी हद ताईं ख़राबु थी वई आहे। उहो इन जे करे ख़राबु थी वई आहे जो जेके डिस्ट्रिक्ट जा ऑफिसर आहिनि उहे तवजा नथा ॾियनि, या तक जा MP MLA आहिनि उहे को बि तदारक नथा कनि, चेक एंड बैलेंस नथा रखनि, त असांजे इलाइक़े में ॾोह छो वधी विया आहिनि, या इंतिज़ामिया सां ॻाल्हाइनि या CM सां मथे ॻाल्हाइनि त असांजे इलाइक़े में छो एॾी बदअमनी थी वई आहे। कल्ह तव्हां ॾिठो त हिकिड़ी मामूली ॻाल्हि ते जेका सो जूणे जा ऐं जेका दल बिरादरी वारा विड़िया आहिनि, 5 माण्हू मारिजिया आहिनि, 8-10 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि, या रोज़ाना जेका सो चोरीअ जी वारदातूं थी थियनि, की अॻुवाई वारदातूं थी थियनि, मोटरसाइकिल फुरिजी वारदातूं थियनि, स्टेट क्राइम घणो जेको आहे सो वधी वियो आहे। सो इन लाइ ग़रीब माण्हू परेशान आहे। ॾींहं जो सॼो ॾींहुं माण्हू पंहिंजो कारोबार थो करे ऐं उहो राति जो अची जेको आहे सो उहो बि सॼी राति जागी चोरनि जे आधार खां, त माण्हू आख़िर ग़रीब काॾे वञे। उहो उन हिसाब सां असां जेके इलाइक़े जा माण्हू आहियूं उहो अचर ॾींहुं जेको आहे सो अमन रैली था कढूं त असांखे खुदारा अमन जो, त जीअं ग़रीब माण्हू सुख जो साह खणी सघनि ऐं पंहिंजे आराम सां आराम करे सघनि राति जे पहर में।
असां तक MP MNA खे बि अपील था कयूं त ग़रीबनि जो जेको आहे कुझु ख़्यालु कयो ऐं जेका रिश्ते क्राइम जेका वधी वई आहे उन ते ज़ाब्तो आणियूं। इलाक़ाई माण्हू जेके बि आहिनि रोज़ जेको आहे ॻोठनि में अलॻि चोरियूं थियूं थियनि, शहरनि में अलॻि वारदातियूं थियूं थियनि, उन जो तदारक कयो वञे ग़रीब माण्हुनि जो। इहो जेको आहे ॻोठनि मां जेको आहे थईमनि मां में निकिरी वई, रखड़नि मां सोलंगीअ जे घर जो हिकिड़ो पौरत आहे, ग़रीब आहे वीचारो, गॾा गाॾो खपाए, हुन चुंकी वरिती आहे त मां पंहिंजे बचड़नि जो पेट पाले सघां। उनजे घर 5-6 हथियारबंद जेको आहे घिरिया आहिनि। उनखां पोइ जेको आहे उनखे धकाया अथऊं, औरतुनि ते तशदुद कयो अथऊं, ज़ोरीअ में हुनजी काए विया आहिनि। जेको आहे सो औरतुनि जी इज़त महफ़ूज़ न आहे घरनि में, वापारी तबिको जेको आहे उहो परेशान आहे। उन खां पोइ जेको आहे सो DIG साहिबु इहो ई जॾहिं SSP शिकारपुर हुयो त पूरे ज़िले में अमन अमान ऐं सूरत हाल VIP हुई। हाणे जॾहिं उहो डिवीज़न जो ऑफिसर थियो आहे त हाणे जेको आहे अमन अमान ऐं सूरत हाल छो ख़राबु थी वई आहे। असां DIG साहिब खे बि अपील था कयूं, इंतिज़ामिया खे बि अपील था कयूं, लाइन ऑफ ऑर्डर ते अमल कराइनि त जीअं ग़रीब माण्हू जेको आहे सुख जो साह खणी सघनि। क़बीलाई जेके जहिड़ा आहिनि उन्हनि खे जेको आहे सो MP MNAs जेके आहिनि या इंतिज़ामिया जे तहरीक वठे, उन्हनि खे जेको आहे पाण में सुलह कराए त जीअं अॻिते माना काई बि खूनी रांदि न थिए। उन हिसाब सां बि जेको आहे इंतिज़ामिया क़दम खणे। असां इंतिज़ामिया खे अपील था कयूं जे क़बीलाई जहिड़ा थी विया आहिनि उन्हनि खे ठाहिनि, धुरनि वटि लड़ी वञनि, या जेको आहे कानून जे वरसट कनि त जीअं उहे पाण में ठही वञनि। सही मुख्तार अहमद शेख साहब, ॿियो नंबर तव्हां इहो सुवाल पुछा कंदासीं त जेको कोरट सगोरिया हुकुमनामो जारी कयो आहे त सरकारी मुलाज़िमनि जा ॿार जेके आहिनि सरकारी स्कूल में पढ़नि, उन हवाले सां तव्हां असां आगाह करियो। तव्हांजो बहितर सवाल कयो आहे त कोरट सगोरीअ जेको आहे हुकुमनामो जारी कयो आहे, असां कोरट सगोरीअ जे हुकुमनामे खे लबेक चऊं था। असां इहो चऊं था त असां सरकारी मुलाज़िमनि जा जेके ॿार आहिनि स्कूलनि में, सरकारी स्कूलनि में पढ़नि, ऐं असां इन ते बि यकीन आहे त जेके असांजा नुमाइंदा आहिनि चूंडियल, जेकॾहिं उहे चूंडिजनि था तालके गरिया सिंध मां, चूंडिजनि था शिकारपुर मां, त चूंडिजनि था सिंध मां, त हुन जा बच्चा सिंध में रहनि, हुन जा बच्चा सिंध में पढ़नि, हुन जा सिंध मां तालीम हासिल कनि न। बाक़ी ईअं त न आहे त सरकारी मुलाज़िम हू गवर्नमेंट जा जेके मुलाज़िम आहिनि उहे त गवर्नमेंट सां बाउंड आहिनि, पर ही चूंडियल जेके नुमाइंदा आहिनि इहे बि बाउंड आहिनि। त जॾहिं चूंडिजनि पंहिंजे तालकनि में था, चूंडिजनि पंहिंजे ज़िले में था, ऐं जॾहिं CM थियनि था सिंध जा, ऐं उन्हनि जा ॿार छो पढ़नि? उन्हनि ते बि इहो आहे त उहे गवर्नमेंट सां मसलक थियनि ऐं उहे बि पंहिंजा ॿार गवर्नमेंट जे इदारनि में तालीम लाइ मोकिलनि ऐं उन्हनि खे चेक ऐं बैलेंस कनि त छा जेकॾहिं असां वटि तालीम आहे ऐं असांजा उस्ताद पढ़ाइनि था ऐं उन्हनि खे वेरीफाई कनि, उन्हनि ते इहो हक़ थो पहुचे ऐं असांजा उस्ताद पढ़ाइनि था, असांजा उस्ताद महिनत कनि था, उनजे बि बावजूद न पढ़ाइनि त इहो असां नथा चई सघूं। असां कोरट सगोरीअ खे चवंदासीं त सभिनी जे लाइ हुकुमनामो जेको आहे साॻियो जारी कई वञे त सिंध जो माण्हू सिंध में रहे थो, सिंध धरतीअ ते रहे थो, त सिंध जे तालीमी इदारनि में, सरकारी तालीमी इदारनि में पंहिंजे बच्चनि खे दाख़िल कराए त जीअं तालीम असांजी अॻिते वधी सघे। सरकारी मुलाज़िम त पाबंद आहिनि, सरकार खां पघार खणनि था, इन ई करे असां त ईअं था चऊं त सभिनी खे पाबंद कयो वञे, अहिड़ी कमेटी चूंडी वञे, चूंडियल नुमाइंदनि ते जेका मुश्तमिल हुजे उहे त उहा वेरीफाई करे त जीअं हर हिकु माण्हूअ जो उन में MP हुजे, MNA हुजे या वॾो माण्हू हुजे, उन सभिनी खे इन शइ ते पाबंद कयो वञे त उहे पंहिंजा ॿार जेके आहिनि सरकारी स्कूल में दाख़िल कराइनि त जीअं असांजे तालीम खे हथी मिली सघे। जॾहिं उहे वॾा माण्हू या उहे ॿिया माण्हू जॾहिं तालीमी इदारनि में पंहिंजा बच्चा दाख़िल कराईंदा ऐं पोइ उन्हनि खे अहसासु थींदो, जॾहिं उन्हनि जा बच्चा बेंच ते वेहंदा ऐं हुननि जा बच्चा धरतीअ ते वेहंदा, जे हाणे ग़रीबनि जा बच्चा धरतीअ ते था वेहनि, पोइ उन्हनि खे अहसासु थींदो। उन्हनि खे कहिड़ी ख़बर त ग़रीब जो बच्चो केतिरो पढ़े, ग़रीब खे स्कूल में कहिड़ी ज़रूरत आहे या हिन स्कूल खे कहिड़ी ज़रूरत आहे, हुननि जा बच्चा पढ़नि ई नथा, हुननि खे अहसासु ई न आहे। असां इहो चवंदासीं त उन में सभिनी खे पाबंद कयो वञे, त उन में तालीमी जेके बि इदारा आहिनि असांजा गवर्नमेंट जा, उन में सभिनी खे पाबंद कयो वञे त सभई जेके आहिनि पंहिंजा बच्चा तालीमी गवर्नमेंट जे तालीमी इदारनि में दाख़िल कनि त जीअं असांजे तालीम खे हथी मिले ऐं असांजे तालीम जो दिफ़ा थिए ऐं उन जे लाइ जेके आहिनि मुयसर जेके आहिनि उपाउ वरिता वञनि ऐं उनखे चेक बैलेंस कयो वञे। जीअं हाणे मॉनिटर रखिया आहिनि, असां मुतमिन आहियूं, उनखे वेरीफाई थिए
उते मॉनिटरिंग कई वञे, उन्हनि जूं ज़रूरतूं हल कयूं वञनि ऐं उन्हनि खे पाबंद कयो वञे त जीअं असांजा बच्चा तालीम हासिल करे पंहिंजी ज़िंदगीअ खे संवारे सघनि। जमील अहमद शेख साहब, ॿियो नंबर तव्हां इहो सुवाल पुछा कंदासीं, जेको सिंध में जाली डोमिसाइलनि जो इशू हलियो, उन खां बाद में सिंध जे अवाम खे कहिड़ी कहिड़ी मुश्किलातूं पेश आयूं? जाली डोमिसाइल तव्हां सुवाल कयो त जाली डोमिसाइल जे मसइले जो त उहो त माना इशू हिकिड़ो ख़तमु थी वियो। हाणे जेको आहे सो माण्हू बिटियादाब में पहुची विया आहिनि डोमिसाइल ठाराइण में। हाणे ॾिसो त तपेदार खे माण्हू ॻोल्हींदो, हुते वरी ॿ शायद गॾु हुजनि, तपेदार अचे त शायदनि खे मुॾे वठी अचो, वरी मुख़्तियाकार सही लाइ माण्हू वञनि था, मुख़्तियाकार कॾहिं आहे कॾहिं न आहे, वरी SDM ॾे था वञनि, SDM साहिबु कॾहिं आहे कॾहिं न आहे, उन खां पोइ जॾहिं इहे कागज़ ठहनि था वरी माण्हू DC ऑफिस थो वञे, घटि में घटि जेको आहे हफ़्तो ॾेढ माण्हूअ खे डोमिसाइल ठाराइण में लॻी थो वञे ऐं मुश्किलात उन खां अलॻि आहिनि। तव्हां इन्हनि खे ईअं करणु खपंदो हुयो त जेका हिकु एड्रेस आहे माण्हू जायो बि उते आहे, रहे बि उते थो, त घटि में घटि उनखे इहो रिलीफ हुजे हा त उन लाइ को मसइलो न हुजे हा। तव्हांखे जेकॾहिं डोमिसाइल जो वेरिफिकेशन कराइणो हुजे त ॿ एड्रेस वारा तव्हां वेरिफिकेशन करायो त आया इहो माण्हू हिते रहे थो या हितो लॾे वियो आहे या हिन वोट ते दाख़िल आहे या न आहे, तव्हां उन माण्हूअ जी वेरिफिकेशन करायो न, जेके हिकु एड्रेस आहे, जायो बि उते आहे, रहे बि हिन वक़्तु बि उते थो, पढ़ियो बि उते ई आहे। हाणे उहो माण्हू बि जेको आहे सो बिटियादाब में अची वियो आहे, उनखे बि डोमिसाइल ठाराइण लाइ माना हफ़्ते खां 15 ॾींहं लॻी था वञनि, तॾहिं उनजो वञी डोमिसाइल थो ठहे। परेशान अलॻि आहे, वरी ॿ शायदि उनखे वठी वञणा था पवनि तपेदार ॾे, तपेदार बि कॾहिं मिले थो कॾहिं नथो मिले, जेकॾहिं को तपेदार 8 ॾींहं थो अचे त वरी 8 ॾींहं माण्हूअ खे इंतज़ारु थो करिणो पए त जेके उहो सिग्नेचर करे ॾे। वरी मुख़्तियाकार ऑफिस जेकॾहिं माण्हू अचे थो मुख़्तियाकार जे हाज़ुरीअ ते वियो आहे, आहे ई न, वरी माण्हू किरायो भरे वरी मोटी थो अचे साॻियो ई, वरी ॿिए ॾींहं ते वञे थो त वरी मुख़्तियाकार आहे त SDM कोन्हे, वरी माण्हू परेशान थो थियनि। ईअं माण्हूअ खे डोमिसाइल ठाराइण में घटि 15 ॾींहं लॻी था वञनि। हे त माना जाली डोमिसाइल त ख़तमु न थिया, पर जेके नवां था ठाराइनि उहे बि माण्हू आज़ार में अची विया आहिनि। असां सिंध हुकूमत खे मुतालबो कंदासीं त जेके हिकु एड्रेस आहे घटि में घटि उन्हनि जो त डोमिसाइल तव्हां बिना वेरिफिकेशन जे ठारायो, बाक़ी ॿिनि एड्रेसनि वारनि जी तव्हां भले वेरिफिकेशन करायो पोइ हुनखे ठाहिजो। जी नाज़रीन, तव्हां मौजूदु महिमान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। ॿिए हफ़्ते अव्हां सां गॾु हूंदासीं ॿिए कंहिं इशू ते ऐं ॿिए कंहिं महिमान सां। तव्हां पंहिंजे मेज़बान रुज़ान थईन खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।